जी नाज़रीन, करमपुर मां सां अहम ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। सिंध असेंबली जो स्पीकर आगा सिराज दुरानी करमपुर पहुची वियो आहे। जी नाज़रीन, करमपुर मां सां अहम ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। सिंध असेंबली जो स्पीकर आगा सिराज दुरानी करमपुर पहुची साबिक ज़िला कश्मीर कंदकोट चेयरमैन सरदार मीर महबूब अली खान बिजानी जी मरूमा वालदा ऐं सूबाई वज़ीर मीर शबीर अली खान बिजानी जी मरूमा चाचीअ जे लाॾाणे ते ताज़ियत कई है। जी नाज़रीन, करमपुर मां सां अहम ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। सिंध असेंबली जो स्पीकर आगा सिराज दुरानी करमपुर पहुची सरदार मीर महबूब अली खान बिजानी जी मरूमा वालदा ऐं सूबाई वज़ीर मीर शबीर अली खान बिजानी जी मरूमा चाची जी वफ़ात ते ताज़ियत कई है। हर वक्त आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर।